अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवांखे भली कार चऊं था। नाज़रीन, गुज़र साल जे ॿोॾ मुतासिरनि जा अहंज अञा ताईं ख़त्म न थी सघिया आहिनि। ॿोॾ मुतासिरनि जी मुकमल बहाली न थी सघी आहे। कुझु ॾींहं पहिरियां अवांखे यादि ॾियारियूं त वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अताबरी प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान चयो त एतिराफ़ कयूं था त सिंध जे कुझु इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती ॿोॾ जो पाणी निकाल न थी सघियो आहे, पर उहे कुझु पॉकेट्स आहिनि ऐं इन्हनि पॉकेट्स मां पाणी निकाल करणु कुझु मुश्किल ऐं ॾुखियो कमु साबित थींदो आहे, पर हुकूमत वरी बि कोशिशूं करे पई। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बि बयानु साम्हूं आयो त असां हिन साल जेकॾहिं बरसाति आई त उनजी तयारी मुकमल करे वरिती आहे। पर ॻाल्हि ॿोल कंदासीं, गॾियल क़ौमुनि पारां पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे। गॾियल क़ौमुनि जो इदारो आहे ग्लोबल इंफॉर्मेशन अर्ली वार्निंग सिस्टम। इन ग्लोबल इंफॉर्मेशन अर्ली वार्निंग सिस्टम इदारे पारां हिकु रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान में हिन साल बि इम्कान खां नॉर्मल खां वधीक जेके आहिनि बरसातूं पइजी सघनि थियूं ऐं बरसातुनि जी सूरत में पाकिस्तान समेत आसपास जा जेके मुल्क आहिनि उन्हनि में ग़िज़ाई जी खोट जेका आहे उहा बि पैदा थी सघे थी। फूड इनसिक्योरिटी जेका आहे उहा जनम वठंदी। असांजे मुल्क में त ईअं खणी चइजे त 12 ई महीना फूड इनसिक्योरिटी त आहे ई आहे। हिकु तरफ़ महांगाई आहे, ॿिए तरफ़ आम भापे जूं जेके शयूं आहिनि उहे ग़रीब माण्हू खां तमामु घणो परे आहिनि। हीअ जेका इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे गॾियल क़ौमुनि पारां रिपोर्ट जे ज़रिए, इन रिपोर्ट खां पहिरियां सिंध हुकूमत कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि या जीअं पोएं साल जो ज़िक्र कयूं पिया त उन मां ई हुकूमत कुझु न सिखियो आहे। अञा ताईं ज़मींदारी बंद जेके आहिनि उहे उन्हनि जो ख़ात्मो न अची सघियो। नई वरी पाणी जा कुदरती लंघ जेके आहिनि उहे खोलिया विया आहिनि त जीअं पाणी जेकॾहिं अचे बि, बरसाति जेकॾहिं वधी बि वञे, जीअं गुज़र साल नॉर्मल खां 700 सैकड़ो वधीक बरसातूं पयूं। हुकूमत बार बार इहो पई चवे त 100 सैकड़ो बि बरसाति पवे हा त असां उन लाइ तयारु हुआसीं। सो हिन दफ़े अर्ली वार्निंग में इहो त चयो वियो आहे त नॉर्मल खां वधीक बरसातूं पयूं, पर जेकॾहिं वधीक बरसातूं इहे 100 सैकड़ो खां वधी वियूं त पोइ सिंध हुकूमत वटि कहिड़ा ईअं खणी चइजे त इंतिज़ाम कया विया आहिनि। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन मामले ते असांजो राब्तो थियो हुयो माहौलियात वारी वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान साहिबा सां। उन्हनि डन कयो त उहे ॻाल्हि ॿोल कंदियूं, पर PTI ऐं हुकूमत विच में जेके ॻाल्हियूं हलनि पियूं सियासी बरसाति ऐं मींहं जा जेके मामला आहिनि उन्हनि में हू बिज़ी आहिनि ऐं इन टाइम ते हुननि एक्सक्यूज़ कयो त कंहिं ॿिए दफ़े उहो असां सां ॻाल्हि ॿोल कंदियूं। उन सां गॾु असां राब्तो कयो। इमदाद सिद्दीकी साहिबु आहिनि डायरेक्टर ऑपरेशन्स प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी। उन्हनि बि डन कयो हुयो, पर उहे बि इन टाइम ते किथे बिज़ी थी विया आहिनि। सो रेगुलर पैनल आहे असांजो सीनियर तर्जया निगार दानिश्वर ओपिनियन मेकर्स डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु असां सां गॾु आहिनि, नसीर मेमन साहिबु असां सां गॾु आहिनि, डॉक्टर यूब शेख साहिबु ऐं प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहिबु बि असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, तव्हां खां शुरूआति कयूं। सर, वेलकम चऊं पिया अव्हांखे शो में। गुज़िरियल साल जी ॿोॾ मां ई असां एतिरो कुझु न सिखियो आहे जो मथां वरी ॿी जेकॾहिं बरसाति अचे पई नॉर्मल खां वधीक जेको गॾियल क़ौमुनि पारां इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे रिपोर्ट जी सूरत में, त पोइ छा थींदो सर? ऐं फूड इनसिक्योरिटी जी ॻाल्हि बि कई वई आहे इन रिपोर्ट में। बस दुआ कयूं त ओड़ी सूरत हाल न थिए। जे ओड़ी सूरत हाल थी त हिन दफ़े असां वटि पैसा ॾोकड़ बि ओतिरा न आहिनि खज़ाने में। ऐं ॿी ॻाल्हि त हिन दफ़े जेको तूफ़ान आहे उहो सियासी तूफ़ान मतां ऐं बरसाती तूफ़ान ऐं बरसाति खे जेको आहे पोयां छॾे ॾे। ऐं हर जेके लीडरशिप आहे, सियासतदान आहिनि ऐं इहे सभु जा सभु सियासी तूफ़ान जे कट लॻा पिया हुजनि। पर जे मिसाल जे तौर ते तयारियूं बि पोएं दफ़े बि तयारियूं पूरियूं हुयूं। किताब मां ॾिठा हिननि जा नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट जो बि पूरो बहितरीन किताब में हर का शइ ॾिनल आहे। प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट में बि किताब में हर का शइ ॾिनल आहे त कीअं करिणो आहे, छा करिणो आहे, माण्हुनि खे ह्यूमैनिटेरियन रिलीफ कीअं ॾिबो, अर्ली वार्निंग कीअं ॾिबो, जेके माल मवेशी आहे उनखे सेफ रस्तो कीअं ॾिबो, माण्हुनि खे जेके हेठां ई ज़मीनूं आहिनि उन्हनि मां मथे कीअं आणिबो सेफ अमल लाइ, जेके उनजी बीमारियूं उनजे बचाव लाइ छा कंदासूं, ॿेड़ियूं जेके आहिनि उहे असां पहिरियां खां वठी सभु शयूं उन में लिखियल आहिनि जेके मां ॿुधायां थो पियो। अर्ली वार्निंग कम्युनिटी बेसिस ते छा थींदो, उन्हनि खे भाॼी, उन्हनि खे मानी उन्हनि खे कीअं मिलंदी, हर का शइ लिखियल आहे डिस्ट्रिक्ट लेवल ते, डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट लेवल ते। पर प्रैक्टिस न थी पोइ दफ़े। हाणे इन दफ़े जे मिसाल जे तौर ते पोइ भेरे जेको असां जा ऑफिसर हुया उन्हनि जी कैपेसिटी वधीक बिल्डिंग थी वई आहे।
या उन्हनि खे एहसासु जेको आहे वधीक थी वियो आहे हिन दफ़े, या उन्हनि खे मराद जेके आहिनि या रिसोर्सिस जेके आहिनि बोर्ड खे ॾियण लाइ उहो वधीक अची विया आहिनि, त पोइ त आस उमेद असां करे था सघूं। बाक़ी उन खां अलावा असां वटि कहिड़ी इन वक़्तु असां वटि डेटा अहिड़ी कहिड़ी असां वटि पई आहे जंहिंमें असां चऊं त इन दफ़े पोएं दफ़े खां बहितर। पोएं दफ़े 1.5 लख माण्हू त मलेरिया में थी विया, अलाए उन्हनि मां केतिरा बचा केतिरा मुआ। उन खां अलावा जेके असां डिस्कस कंदा आया आहियूं पोएं दफ़े, ऐं बाक़ी जेके इमदाद जी ॻाल्हि पोएं दफ़े बि 160 मिलियन जेका अनाउंसमेंट जनरल अपील कई, उन्हनि बसि थोरा घणा पैसा मिलिया। ऐं उन खां बाद जेको वरी क्लाइमेट ते इजलास थियो, समिट थी, उन में असांखे बिलियंस जी कमिटमेंट थी, 1 बिलियन मसे पहुतो आहे, ऐं उन में बि काफ़ी टुकरियनि में पहुतो आहे। त इन जे करे तव्हां वरी सुवाल ते हिन दफ़े असांजी तयारी कहिड़ी थींदी, हरू असां पंहिंजे माण्हुनि खे आस उमेद न ॾियारियूं, उन्हनि खे इहो चऊं त पोएं दफ़े खां जेको तजुर्बो उन्हनि खे थियो, उन तजुर्बे खे ॾिसंदे जो बचाव बि कनि। हुकूमत खे जेको थोरो घणो पोएं दफ़े उन्हनि कोशिशि कई मदद करण जी, शायदि इन दफ़े बि उहा मदद करे छॾे, पर उहा जेका मदद हुई उहा असां ॾिठोसीं पंहिंजनि खे कीअं ॾिनो, ऐं जेके अलाह जा बना हुया बसि आसमान ते पिया ॾिसनि त उन्हनि जी मदद केरु कंदो। जेके पंहिंजा वोटर सपोर्टर उनखे वधीक मदद मिलंदी आहे। इहो कमी असां करे हिते हाणे फिकर थिए। पोएं दफ़े असांजी हेल्थ मिनिस्टर उन क्लियर चयो त ही जेको जंग खां मथे इहा ॻाल्हि चढ़ी वई आहे। इन दफ़े असां ॾिसूं त उन जंग लाइ केतिरी तयारी था कयूं, इहा असांखे हाणे हिन में 3 महीना पोएं दफ़े असां डिस्कस कंदा रहियासीं तव्हांजे इन ई शोज़ में, त कीअं पाणीअ जी बीठो कढण वारो कोन हो, उनजो लंग बिल्कुलु बंदि हुया पाणी जा। इन दफ़े जे उहो लंग हिननि खोले छॾिया आहिनि कच्छ जे इलाइक़े मां बि, ऐं जेको गुलिस्तान में पाणी थो अचे उन जे इलाइक़े मां बि जेकर कढी छॾियो आहे त पोइ असांखे तमामु ख़ुशी आहे, पोइ शाबाशी ॾींदासीं उन्हनि खे। जे न कयो आहे उन्हनि त पोइ जेका तबाही पहिरियां थी, हाणे इहो लंग ऐं रस्तो त उहो ई आहे। पोइ माण्हुनि खे खपे त पंहिंजो बचाव कनि, थोरी वार्निंग सिस्टम पंहिंजो बि कनि, हुकूमत ते बि नज़र रखनि त हिकु वार्निंग सिस्टम वग़ैरह उन्हनि खे टाइम ते मिली वञे, ऐं उन में पोएं दफ़े वारे तजुर्बे खे ॾिसंदे ऐं ॿेड़ियुनि जो मामिलो ॾिसूं त हिन दफ़े हुकूमत जेके उहे इलाइक़ा जेके सैलाब में न आहिनि, ॿियनि मामलनि में जेके ॿेड़ियूं आहिनि एग्रीकल्चर वारनि वटि, ॿियनि खातनि वटि, या इन खां वधीक जेको पाण करे वठंदा रेस्क्यू त करे सघनि न, छो केतिरी बि तयारी कंदा आहिनि रेस्क्यू जे टाइम ते अची जेको उहा माण्हूअ जी को प्रॉब्लम आहे हागुड़ा, ऐं माण्हुनि जो जेको नुक़सानु जेको पोएं दफ़े 600-700 माण्हुनि जो नुक़सानु ऐं उनजी जान वई, त इहे पर सिंध जी ॻाल्हि थो कयां, इहे पाकिस्तान में त 2000 खण 1800 2000 खण पहुची वई ॻाल्हि। त ही सभु शयूं असांखे हाणे माण्हुनि खे थोरो पाण सुजाॻ थियणो पवंदो, ऐं माण्हुनि खे ॾिसणो पवंदो त कीअं हू एहतियाती तदाबीर जेके आहिनि उन्हनि जो बचाव करणो उहे कीअं कंदा। तव्हां रिपोर्ट पाण ई ॾिठी त रिपोर्ट में त दुनिया में क्लाइमेट चेंज ख़तरनाक लेवल ताईं वधे थी पई, दुनिया में ग्लेशियर था थियनि, दुनिया में जेको आहे गर्मीअ जो मामिलो उहो वधे थो पियो। त असां कीअं उमेद कयूं त क्लाइमेट चेंज जेका बहितर थी वई आहे, इन करे इन दफ़े असां जेको हालत बहितर थींदी, असांखे तयारी ओड़ी करणु खपे। हालांकि पोएं दफ़े मेगा बोर्ड आयो हो, मेगा असांखे हालांकि असांजो हुन में ॾोह बि न हो, न पाकिस्तान जो ऐं ख़ासि तौर ते सिंध, उन्हनि खे पाणी त मथां आयो आहे, त हू इन दफ़े असांखे उनजी पूरी मुकमल तौर ते ज़हनी तौर ते माण्हुनि खे पंहिंजी तयारी रखणु खपे। हुकूमत जेको पोएं दफ़े कयो आहे उन खां वधीक जो उमेद रखंदासूं त हरूभरू जेको पंहिंजो आस ऐं आसूं उहे उन्हनि में उन्हनि खे तकलीफ़ थींदी। जी मतिलबु त हुकूमत त कुझु बि न सिखियो, पर आवाम खे पाण ई जेके ॾुख सूर उन्हनि खे मिलिया उन्हनि मां सिखणु खपे ऐं पंहिंजी तयारी जेका आहे उहा करणु खपे। नसीर मेमर साहब, अवां सर गुज़िरियल बोर्ड खे बि काफ़ी वेझराई खां ॾिठो, केतिरनि इलाइक़नि जो अवां पाण विज़िट कयो, वञी करे मुतासिरनि सां मिलिया ऐं उनखां पोइ एक्सप्लोर बि कयो घणो कुझु शयूं, ऐं कुझु ॾींहं पहिरियां वरी हिकु सेमिनार खे बि अवां ख़िताबु कयो त छा सिंध वरी हिकु भेरो ॿीहर ॿुॾी वेंदी। उन में जेके ॿिया एक्सपर्ट्स शरीक हुआ अवां सां गॾु, उन्हनि जी कहिड़ी राय हुई, ऐं हीअ जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे
इन रिपोर्ट खे ॾिसंदे अव्हांखे छा पियो सम्झ में अचे सर, इम्कानात छा आहिनि? ही अप्रैल जो महीनो आहे जी ऐं चौमासे में अञा मई जून ऐं जुलाई जो अधु ॻणियूं त 2.5 महीना पिया आहिनि। सो हिन स्टेज ते का एग्ज़ैक्ट फोरकास्ट तव्हांखे दुनिया जो को बि सैटेलाइट का बि टेक्नोलॉजी कोन ॾेई सघे। हिन स्टेज ते मिलंदो आहे वेदर आउटलुक, जी ऐं उहो वेदर आउटलुक हिकिड़ी ब्रॉडर प्रिस्क्रिप्शन ॾींदो आहे त ट्रेंड्स छा आहिनि हिन खिते जे अंदरि। उन लाइ जीअं एल नीनो इफेक्ट जी हिन रिपोर्ट में ॻाल्हि कयल आहे, उहा हिकिड़ी पॉसिबिलिटीज़ खे हाईलाइट कई आहे। पर जेका ही मौसमियाती तब्दीली आहे उनजो पहिरियों सबक़ु इहो आहे त मौसमूं उन लाइ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो, माने अनप्रिडिक्टेबल आहिनि, जिन जी तव्हां एग्ज़ैक्ट अॻकथी न करे सघंदो। हिकिड़ी निशानी मौसमियाती तब्दीली जी आहे। ऐं ॿी आहे त शदीद मौसमियाती वाक़िया थींदा। शदीद मां मुरादात माना नॉर्मल खां हटी करे। तंहिं करे दुनिया सॼीअ में हाणे जंहिं ते फोकस आहे डिज़ास्टर जे हवाले सां, उहो आहे प्रिपेयर्डनेस। तव्हां ईअं तयारु थियो त आफ़त अचे पई, तयारी ईअं कबी। हाणे इहो न आहे त ॾिसंदासीं त पोइ ॿुधाईंदा, त पोइ वेदर वारा ॿुधाईंदा, पोइ मेट ऑफिस खां पुछंदासीं। उहा हाणे गुंजाइश न रही आहे। हाणे तव्हां हिन जूं प्रोजेक्शन्स नथा ठाहे सघो जेके अॻु में ठाहिण सवलियूं हुई। इहा हिकु निशानी आहे मौसमियाती तब्दीली। अॻे साल जे ऐं ॿियो हिकिड़ो उसूल आहे तबाहियुनि जो त तव्हां जेतिरो बि इंफ्रास्ट्रक्चर या ॿी जेका प्रिपेयर्डनेस कंदा आहियो, उहा जेका बि हुजे, इंफ्रास्ट्रक्चर जी हुजे, स्टॉक पाइलिंग जेको सामान इकठो करणो हूंदो आहे, जेका बि तयारी हूंदी आहे, उहा अॻूणे वर्स्ट इवेंट खे बुनियाद बनाए कबी आहे, बेंचमार्क जंहिंखे चवंदा आहिनि। त जेकर अॻे साल 5 लख माण्हू बेरोज़ या 80 लख माण्हू बेघर थिया, त तयारी कयो 1 करोड़ जी, हुन में मार्जिन बि रखणो पवंदो। जे अॻे तव्हांजो मंछर जे बंद ते सॼो पाणी अची वियो त हाणे तव्हांखे हुनखे 3 फुट मथे जो सोचणो पवंदो। जंहिं बंद खे अॻे पाणी सिमी घारो हणी छॾियो, उते हाणे तव्हांखे हुनखे ॿीणो मज़बूत करणो पवंदो। तव्हां वर्स्ट जी तयारी कंदा आहियो। त पुठियां सॼी ॿोॾि खां पोइ गवर्नमेंट जो सॼो वक़्तु रेस्पॉन्स में रहियो आहे या रिएक्ट करण में रहियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि रुॻो हींअर ताईं जेका चङी रिपोर्ट थी आहे, उहा आहे त जेके पुठिएं साल जा घारा हुआ उहे सभई बंदि कया विया। उनखे हुननि वार फुटिंग कमु कयो, जंहिंखे इमरजेंट इंफ्रास्ट्रक्चर जो हिकिड़ो कंपोनेंट हो प्रोजेक्ट में, उनमें उहो हुननि करे वरितो। कहिड़ो सुठो आहे या ख़राबु आहे इहो मूं न ॾिठो आहे, मां हुन ते कमेंट नथो करे, पर इहो ॿुधो आहे त इहो कयो। पर लास्ट ईयर छा हुयो? लास्ट ईयर 2 वॾा फेल्यूर थिया हुआ। हिकिड़ो हुयो रेस्क्यू, ॿियो हुयो रिलीफ। सो रेस्क्यू में त तव्हांखे माण्हुनि जी जान बचाइणी हूंदी आहे। अॻे साल माण्हुनि खे चयो वियो जान तव्हांजी अला साईं तव्हांखे ॾिनी आहे, अला सां ॻाल्हायो, असांजे विच ते न वञो। सो रेस्क्यू मां हथ कढी वई हुकूमत। 3 कलाक 4 कलाक जो नोटिस मिलियो, ॻोठ ख़ाली कयो। हज़ारे लखे माण्हू ॻोठ ख़ाली कनि, ट्रांसपोर्ट बि न हूंदी, हुनमें ॿुढा पोड़ा ॿोरारियूं औरतूं ॿारड़ा अपाज सभु अलाह सां राब्तो कयो। तव्हांजो मसइलो अलाह साईं पैदा कयो, हुनखे चओ त तव्हांजो कुझु कयो। तो असांखे रेस्पॉन्स में हिकिड़ो बिल्कुलु नज़र आयो त हुकूमत नॉन एग्ज़िस्टेंट, कोलैप्स थी वियो हो एडमिनिस्ट्रेशन। वॾे उनखां पोइ रिलीफ ते था अचूं। रिलीफ में एटलीस्ट पहिरियां 2 हफ़्ता त मूंखे यादि आहे त माण्हू अगेन उनखे अलाह सां राब्तो करण जो चयो वियो। ऐं ॿियो हिते जेके अलाह वारा अथनि सां जेके चैरिटी ॾेई पिए सघिया, को कलंदर जे दरगाह जे भरिसां लंगर वठी पिया आयो, किथे के माण्हू जेके लोकल हुआ उन्हनि ॿार कई। वॾे वधीक पाण चयो त असां 15 खां 20 सैकड़ो माण्हुनि ताईं पुगायूं। तव्हांखे यादि हूंदो, इहो कोई इल्ज़ाम या तोहमत कोन था आणो। वॾे वधीक वॾी दिलि सां पंहिंजो इतराफ़ कयो त असां 15 खां 20 माण्हुनि ते मसइलो। त हुकूमत खे सम्झणु घुरिजे त लास्ट ईयर जेको रेस्क्यू ऐं रिलीफ जो फेल्यूर हो, ऐं रिहेबिलिटेशन ते अञा पोइ ॻाल्हाईंदासीं, उनजो प्रोसेस तमामु घणो स्लो आहे। इंफ्रास्ट्रक्चर तव्हां रिकवर करे वरितो आहे, पर शेल्टर में अञा ऑफिशियली गवर्नमेंट जी सपोर्ट सां माण्हुनि जा घर ठहण शुरू न थी सघिया। कंपनी ठही वई, हुनजो जेको वेरिफिकेशन जो प्रोसेस हले पियो, पर अञा ताईं उन ते कमु न थी सघियो आहे। ॿिया कुझु कंपोनेंट आहिनि, ज़ाहिर आहे इहो ब्यूरोक्रेसी जा मसइला। ऐं ॿियो छा आहे, हुकूमतुनि जी तरजीह पुठियनि 6 महीननि में छा रही आहे, उहा तव्हां सभिनि खे ख़बर आहे। मथे जहिड़ो आहे इस्लामाबाद में, ऐं पोइ रोज़ हिकिड़ो फोकस ॿी शइ ते आहे। पोइ इन हालति में जॾहिं बोर्ड जी तयारी कोन्हे, सॼो ज़ोर इहो त डिजिटल आदमशुमारी कीअं करायूं, हाणे उहा बि विच में जी। तो प्रिपरेशन ते जेको फोकस खपे, उहो फोकस कोन्हे। ही तयारी फोकस घुरंदी आहे। ईअं न थींदो आहे त तव्हांजी छित में ऐं तव्हां वरितो टीवीअ जा बटण ठीकु कराईंदा, त मुंहिंजी टीवी ठीकु नथी हले। बाबा छित में पहिरियों हुयो त कुझु कर न।
तव्हांजे घर जे पाणीअ जो नेकाल बंदि आहे, तव्हां वेठा सोचो मां कालीन कीअं मटां, हिन नालीअ मां पाणी उथरंदो, नओं कालीन उनजो बेड़ो ॿुधंदो। प्रायोरिटीअ खे फोकस ॾियणु, उहा कान थी नज़र अचे। या कंदा हूंदा, असां बेख़बर हूंदासीं, शायदि अवाम ताईं पहुचे नथी, या मूं ताईं नथी पहुचे, मुमकिन आहे ॿिया दोस्त बाख़बर हुजनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त प्रिपेयर्डनेस फर्स्ट सिनेरियो ते थियणु घुरिजे। इहा रिपोर्ट मूं ॾिठी आहे, उहा पंहिंजो ॿई शयूं ॿुधाए थी। त हिकिड़ो त उहे मामूल खां वधीक मींहं जो मक़सदु राइट वे बोध में न वठिजे, मामूल खां वधीक मींहं कई भेरा पवंदा आहिनि, हुन में टेम्परेरी फ्लडिंग बि थींदी आहे। पर जीअं मूं चयो त असां हाणे नांग जा ॾिंगियल आहियूं, असां नोड़ीअ खां टिजूं था, ऐं इहो डपु जाइज़ आहे। बिल्कुलु ठीकु आहे। असांखे तयारी हाणे इहा करणी पवंदी। सो उन में मूंखे लॻे थो त जेतिरी माना बरजस्ते नमूने तयारी करणु घुरिजे हा, एटलीस्ट मूंखे उहा नज़र न पई अचे। ऐं जे थी रही आहे, सुठो आहे, तव्हां मूंखे ॿुधाइजे, तव्हां मूंखे दिलजाए थिए न, अवाम जे दिलनि में जेको ख़ौफ़ आहे। हींअर 5 ॾींहंनि जी वेदर फोरकास्ट आई आहे न, हेवी रेनफॉल जी सिंध में। तव्हां ख़बरूं पढ़ो, मां सिंधी मीडिया फॉलो कंदो आहियां। हर ज़िले में इमरजेंसी डीसी साहब पिया गॾिजनि, पंपिंग स्टेशनूं पिया ॻोल्हनि, तो सभु कुझु रिएक्शनरी आहे। दैट इज़ रिएक्शनरी फोरकास्ट आई, हाणे पई मीटिंगूं थियनि न, तव्हांखे प्रिकॉशनरी थियनि। तव्हां अॼु रेडी हुजो त सुभाणे बोध पई, उहा लेवल ऑफ प्रिपेरेशन मिसिंग। बिल्कुलु ठीकु नसीर साहब। अमली तौर ते ऐं अॻुवाट जेके इंतज़ाम करणु खपनि, प्लैनिंग करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। इहा वरी खोट बि असांखे नज़र अचे पई। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, गुज़र साल जी बोर्ड खां वठी हिन वक़्त ताईं जीअं ॻाल्हि ॿोल्हि असांजी हले पई सर, नसीम मेमर साहब जीअं मैंशन कयो त उहे घर ई अञा मुतासिरनि जा न ठही सघिया, जंहिंजो ऐलान हुकूमत कयो, अञा उहे मुतासिर उन्हनि जी बहाली न थी सघी। त मथां वरी जेकॾहिं मामूल खां वधीक बरसातूं पयूं, ईअं फ़िलहालु त खणी चइजे त मामूल खां वधीक, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उहे वरी ज़हमत बणिजी वियूं, ज़मींदारी बंदि आहिनि, पाणी जा कुदरती लंघ जेके आहिनि उहे बंदि आहिनि, त पोइ छा थींदो? सूरत हाल त वरी हिकु भेरो ॿीहर हुकूमत जे हथनि मां निकिरी वेंदी। पोइ अवाम खे छा करणु खपे सर? अवाम साॻई कुना साग जा वरी वेठा साॻियो ई रोईंदा पिटींदा। वरी असां बि हिते ई तव्हां सां गॾु सॼो साल तक़रीबन 6-8 महीना रुगो रोज़ानो इहो ई टॉपिक हूंदो, ॿियो को टॉपिक ई न हूंदो। ऐं हींअर ई शुरूआति जेका थी आहे, उहा शुरूआति इहा थी आहे त आलमी इदारा चवनि था त दुनिया जा 13 जेके मुल्क शदीद माहौलियाती तब्दीली जो शिकार थियनि पिया, उन्हनि में पाकिस्तान बि टॉप वारनि में आहे। ऐं ॿिए तरफ़ पाकिस्तान जे अंदरि अञा ताईं हुन जे लाइ तयारी कुझु बि कोन्हे। पर पाकिस्तान जी हिकिड़ी कोशिशि आहे, हू सॼी दुनिया खे इहो बांवर पिया कराइनि त माहौल तव्हां ख़राबु कयो आहे, तंहिंजे करे महिरबानी करे डॉलरनि जो बंदोबस्तु कयो, असांखे डॉलर खपनि। हुननि जो इन ते ध्यानु कोन्हे त जेका तबाही थींदी उनखे एहतियात कहिड़ा कजनि, उन में असांजो किरदारु कहिड़ो हुजणु खपे। पर उन्हनि जो फोकस इन ते आहे। वेंदे माहौलियात जी जेका वज़ीर आहे उनजो बि, त वज़ीर ख़ारजा जो बि, त वज़ीर ख़ज़ाना जो बि, सभिनी जो फोकस इन ते आहे त डॉलर कीअं मिलंदा ऐं डॉलर जो बंदोबस्तु कजे। दुनिया खे इहो था ॿुधाइनि। हींअर बि ताज़ो कल्ह खां जेको चमन में, डेरा बुगटी में ऐं मथे कोहे सुलेमान खां वठी बलोचिस्तान में बरसातूं शुरू थियूं, उन पंहिंजी तबाही शुरू करे ॾिनी आहे। ऐं उते जे लाइ चयो थो वञे त 27 मई ताईं बरसातूं ईअं ई पवंदियूं रहंदियूं। ऐं हींअर मूं वेदर रेडार पे ॾिठो त उन में सूरताल सिंध जी सॼे साहेली पट्टी वेंदे इंडिया ताईं सॼो माहौल जेको आहे सो उहो बादलनि सां भरियो पियो आहे। ऐं कल्ह जेका हिते हैदराबाद जामशोरे में बरसाति पई आहे, हींअर बि झुड़ लॻो पियो आहे, थोरी सवेर बि बूंदा बांदी थी। त इन मां लॻे थो त बरसातूं त ओड़ियूं ई ईंदियूं ऐं छा थींदो। पर हलो न बि थियनि बरसातूं अहिड़ियूं अॻे साल जहिड़ियूं ऐं नॉर्मली थियनि, पर जेकॾहिं हुकूमत खे इन जी आगाही हाणे सां ई मिली वञे त उन खां पोइ उनखे करणु छा खपे। हिन वक़्त ताईं मूंखे नज़र न आयो आहे त हुकूमत जे तरफ़ां को हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वियो हुजे त हाणे कमेटियूं ठाहियूं था, पोइ हू चई छॾींदा त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट ठहियलु आहे, प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट ठहियलु आहे। डीसीज़ खे सभिनी खे ऑलरेडी उहे हिकिड़ा बुक्स जेको आहे सो ॾिना पिया आहिनि, जिन जो ज़िक्र पंहिंजो जमील साहब बि कयो, त उन में फर्स्ट क्लास सभु शयूं लिखियलु आहिनि। उन ते जेकॾहिं अमल थी वञे त को मसइलो कोन थींदो। पर बुनियादी सुवाल इहो आहे त उन ते अमल केरु कंदो, कीअं कंदो ऐं छा थींदो। ऐं ॿियो त जेके गुज़िरियल साल घटि गेड़ जिन तां इहे तबाहियूं थियूं, उन्हनि जो हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। ऐं हींअर ई हफ़्तो पहिरीं तक़रीबन इन सेवण वारे टोल प्लाज़ा वटि जेको अॻे भेरे बि हादसो थियो, पूरी वेन हली वई। ऐं उते जेको हिननि कट हयो त जदीद टेक्नोलॉजी इहा आहे त जॾहिं उतां हिकिड़ो तव्हांखे वहकिरो हाणे मुस्तक़िल नज़र अचे थो पियो, उन वहकिरे खे तव्हां को रस्तो ॾियण जे लाइ को हिकिड़ो परमनेंट सॉल्यूशन कढंदव या कट हणी उन खां पोइ वरी उनजे मथां फिलिंग करे तव्हां रोड ठाहे छॾींदव। इहा हिकिड़ी हिते अजीब सूरत हाल आहे।
अंग्रेज़नि पंहिंजे दौर में जेका रेलवे लाइन विछाई जी ऐं जेके बि रस्ता ठाहिया उन्हनि 1 सदी खां मथे जे अरसे जे पाणी जे वहकरनि जी स्टडी कई ऐं उन्हनि जे दौर में ॿोॾूं जेकॾहिं न बि आयूं त जेके सिर्फ़ु उन्हनि जे ड्रेन्स ते जेके निशान ठहियल हुया जेके जियोलॉजिकल सर्वे में बि नज़र ईंदा आहिनि त असुल जेके ट्रेसिस आहिनि उहे कहिड़ा आहिनि हुननि उन ते बि पुलियूं ठाहे छॾियूं तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव रेलवे ते सवनि जे तादाद में नंढियूं नंढियूं लोहियूं पुलियूं ऐं सिरुनि वारियूं पुलियूं उहे तव्हांखे नज़र ईंदियूं 2 दरियूं 6 दरियूं 12 दरियूं किथे किथे 20 दरी बि हूंदी त हुननि उहो इन जे लाइ कोन कयो त को हर साल ॿोॾि ईंदी आहे या हर साल पाणी ईंदो आहे पर हुननि स्टडी कई ऐं उन जे नतीजे में तव्हां ॾिठो त उन्हनि जे दौर खां अॼु ॾींहं ताईं जेको दौर गुज़री वियो आहे त अञा ताईं उहे तव्हांजा रेलवे ट्रैक्स जेके आहिनि उहे सही पिया था हलनि पर असां जिते जिते रोड ठाहिया आहिनि उन्हनि रोडनि ते कॾहिं बि कंहिं इहा स्टडी कोन कई त हिते जेको आहे सो 1 सदी जो पहिरीं जो पाणी जे वहकरनि जो छा सिस्टम रहियो आहे पोइ नतीजो छा थींदो आहे हर साल जॾहिं बारिशूं पवंदियूं किथे नंढियूं कॾहिं किथे वॾियूं रोड पटिजी वेंदो भले छा बि थी पए कंडियारे जो रोड नंढड़ी बरसाति में बि उखड़ी वेंदो हर साल तव्हांखे नओं ठाहिणो पवंदो मोरे वटि तव्हांखे हर साल नओं रोड ठाहिणो पवंदो ईअं ई तव्हांखे ख़ैरपुर नाथन शाह वटि हर साल तव्हांखे नओं रोड ठाहिणो पवंदो छाकाणि त हुनजो असुल में परमनेंट सॉल्यूशन जेकॾहिं अची वञे त इन्हनि सभिनी खातनि जा खांचा कीअं थींदा ऐं हू त ड्रिघे मुदे जे लाइ त स्कीमूं ॾिसंदा ई कोन्हनि हुनखे जेको ऑफिसर वेठो हूंदो आहे हुनखे इहा ख़बर ई न हूंदी आहे त सुभाणे वरी मां हिते हूंदुसि या न हूंदुसि त हिन करे वारो करे पंहिंजे वक़्त जो फ़ाइदो वठी हिन मां सभु P&R त खणी वञा पर जेका ॿी हुन खां पोइ अचे का स्कीम त हुन मां बि पैसा कमाए वठां त हिते सॼी सूरत हाल इहा आहे बाक़ी रिथाबंदी जेका आहे त रिथाबंदी जेकॾहिं अॼु बि सिंध हुकूमत चाहे त उन में सभिनी इदारनि खे जंहिंमें इरिगेशन बि अची वेंदो ड्रेनेज बि अची वेंदी रोड्स बि अची वेंदो इन्हनि सभिनी खे विहारे जेकॾहिं इन्हनि सभिनी सां पोइ डिज़ास्टर मैनेजमेंट सां उन्हनि सां जेकॾहिं ॻाल्हियूं कंदा उन्हनि खे सॼो आगाही ॾींदा त उहे पंहिंजी रिथाबंदी शुरू करे ॾींदा ऐं मुंहिंजे ख़्याल में पोइ एतिरो वॾो नुक़सानु न थी सघे जेतिरो गुज़िरियल साल थियो पर हींअर ताईं मूंखे ईअं थो लॻे त वरी बि उन खां वधीक नुक़सानु थींदो जो माण्हू वीचारा त अञा ताईं उन ई पाणी ते वेठा आहिनि उन्हनि ई वहकरनि जे मथां पंहिंजा घर ठाहियो जेको आहे सो जेके उन्हनि खे वरी ॿीहर रिपेयर कयो वेठा आहिनि जा ऐं महीनो ॾेढ अॻु में हिकिड़े पासे खां गुज़रियुसि ख़ैरपुर वारे पासे ॾांहुं त उते हिकिड़ो इलाइक़ो हुयो जिते माण्हू अञा ताईं मथे ते सामान रखियो पाणी मां झागींदा पंहिंजे ॻोठ ॾे विच में 4-5 घर हुया उन तरफ़ वञनि पिया पाणी त उते अञा ताईं कोन निकितो आहे मुंहिंजे ख़्याल में हुनजो निकिरण जो को रस्तो बि कोन्हे काॾे निकिरी बि कोन सघंदो त ईअं ई केतिरियूं नयूं डंडूं ऐं ढोरा ठही वेंदा पर सिंध हुकूमत उनजे परमनेंट निकाल जो को बि बंदोबस्तु न करे सघंदी जी मेहताब ठीकु आहे सर इहे उहे ई शायदि पॉकेट्स आहिनि ख़ैरपुर वारे पासे ॾे जिन जो ज़िक्र शाज़िया मरी साहिबा कयो त इन्हनि पॉकेट्स मां पाणी कढणु कुझु ॾुखियो कमु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब रिहेबिलिटेशन त हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन ते वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॻाल्हायूं पर गॾियल क़ौमुनि जी इन रिपोर्ट में जेको फूड इनसिक्योरिटीअ तरफ़ इशारो ॾिनो वियो आहे त ग़िज़ाइत जी खोट जेका आहे उहा बि पैदा थी सघे थी इन लाइ छा करणु खपे असांजो सूबो जेको सिंध सूबो आहे उहो कणिक ख़रीदारी में बि पोइते आहे ऐं जेको टारगेट हूंदो आहे उन टारगेट खां अलाए केतिरो पोइते आहे कणिक जेका आहे उहा पए ख़राबु पई थिए पर हुकूमत उहा आबादगारनि खां ख़रीद न पई करे फूड इनसिक्योरिटीअ खे कीअं मोड़ ॾियणु खपे ऐं आम माण्हू जेको आहे उहो इन खां कीअं बचे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं ॾुकार पवे थो बारिशूं वधी वियूं हद खां ऐं गुज़र साल जहिड़ी तबाही आई त सर माइक अनम्यूट कजो डॉक्टर साहब प्लीज़ चवां थो पियो त हिन में पश्तो में चवंदा आहिनि त अख़बर बंदोबस्त माना अख़बर बंदोबस्त माना पंहिंजो बंदोबस्तु पाण कयो छो जो इन में असां ख़ासि तरीक़े सां नथा चाहियूं त क्रिटिसाइज़ कयूं असां रुॻो एतिरो रिकमेंडेशन ॾियूं सरकार खे पंहिंजी खे त तव्हांजी किताब में जेके शयूं ॾिनल आहिनि जेके भट्टी साहिब ज़िक्र पियो करे त अढ़ाई डिपार्टमेंट अचनि हाणे खां वठी उहो ॾिनल आहे हुन में डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान जेका डिस्ट्रिक्ट लेवल ते आहे तालुको लेवल ते आहे ठहियल आहे किताब बहितरीन आहे जेॾीमहिल कंदा आहिनि त उनजी नेशनल जेको डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान आहे उन में ई फूड सिक्योरिटी जो बि ज़िक्र आहे ऐं फूड सिक्योरिटी में तव्हांजी जेका रिपोर्ट तव्हां इहा ॿुधाई इन में बि ॾिनल आहे त तव्हां जेके वॾा सॉलोज़ आहिनि जेके कणिक जेके ॿियूं जेके असां रखंदा आहियूं फूड जो सॼो
उहो उन्हनि लाइ पहिरियां खां वठी जेके मथे आहिनि जाॻियूं उते पहिरियां खां वठी स्टोरेज वग़ैरह जो सिलसिलो बंदोबस्तु करे सरकार, ऐं उन मूजिबि उनखे माण्हुनि खे पोइ जेॾी महिल इहो अहिड़ी डिज़ास्टर थी अचे त उन्हनि खे सप्लाई लाइन उनजी क़ाइमु रहे। पोइ दफ़े बि असां ॾिठो त कुझु कणिक ख़राब थी पई, कुझु ॿियूं खुराक असांजी ख़राब थी पई बोर्ड जे करे, माण्हुनि खे बि इहे जेके असां ज़िक्र था कयूं डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान जो डिस्ट्रिक्ट लेवल ते, तालुके लेवल ते, हूअं त नेशनल लेवल खां हलंदो आहे, प्रोविंशियल डिस्ट्रिक्ट सभु इहे, त इन में इन्हनि खे थोरो आगाही ॾियनि, इन्हनि खे अवेयरनेस कराइनि, प्रैक्टिस कराइनि त तव्हांजो घरु आहे, तव्हांजो पाड़ो आहे, हिन में पुराणी जाइ आहे जेको थोरी मथे आहे, इनखे तव्हां हाणे खां वठी अहिड़ो निज़ाम ठाहियो त जंहिंमें तव्हांजी इहो खुराक जी शयूं जेके थोरी बची पवनि, जीअं अहिड़ो बोर्ड जी तयारी थिए थी पई या उहो बोर्ड जे अचण जो इम्कान थिए थो पियो, तव्हांखे अर्ली वार्निंग मिले थी पई त उन खां पहिरियां तव्हां पंहिंजी खाद खुराक खे कीअं पंहिंजे ॾहनि लाइ, ॾींहंनि लाइ, 15 ॾींहंनि लाइ, महीने लाइ कीअं तव्हां अहिड़े हिसाब सां रखंदव त तव्हां सर्वाइव करे सघो। पोइ दफ़े तव्हां ॾिठो त जंहिं खैराती लाइ इदारा उते न पहुचंदा, उन खां पहिरियां ई माण्हू जेको अचल थी पियो खुराक न मिलण जे करे, पर इहे खैराती इदारा न पहुचंदा त माण्हू अलाए केतिरा मरी वञंदा। त इन जे करे इन जो हल वन सटर में इन किताब में बि आहे, रिपोर्ट जेको तव्हां ॿुधायो था पिया, रिपोर्ट में बि आहे त तव्हां कीअं अर्ली हार्वेस्टिंग कंदव, तव्हां कीअं पंहिंजी एग्रीकल्चर जे मामले खे संभालंदव, तव्हां कीअं जेको तव्हां वटि स्टॉक आहे, जीअं तव्हां कणिक जी ख़रीदारी जी ॻाल्हि कई, उनखे अॻुवाट करे वठंदव ऐं तव्हां कीअं उनखे स्टोर कंदव ऐं पंहिंजी सप्लाई लाइन खे बचाईंदव। तव्हां इहे सभु शयूं तव्हां जेके रिपोर्ट जो ज़िक्र कयो था पिया इन में बि, ऐं असां जेको डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान असां वटि ॾिनल आहिनि जेके हर लेवल ते मौजूदु आहिनि, बसि उनखे थोरो मिटी शिटी छॾे उनखे पढ़ी उन ते मीटिंगूं करे प्रैक्टिस इम्प्लीमेंटेशन। मां पोइ दफ़े बि तव्हांजी प्रोग्राम ॿुधायुमि त जेके डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान जा जेके हिसा आहिनि उन में डिस्ट्रिक्ट लेवल ते, तालुके लेवल ते, उन में हेसि ताईं आहे त इन तालुके में, इन ॻोठ में केतिरा कोडर आहिनि, केतिरी ॿियूं शयूं आहिनि जेके माण्हू सरकारी इदारनि सां मिली पोइ फौरी तौर ते कंहिं मामले खे जे मुंहुं ॾेई सघनि। उन अलावा उन खां अलावा ट्रैक्टर केतिरा आहिनि, उन खां अलावा इन ॻोठ में स्टोरेज केतिरी आहे खाद खुराक जी, इहे सभु शयूं ॾिनल आहिनि उन्हनि में, ऐं उहे ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी मुख़्तलिफ़ तरीक़े सां उनजी प्लानिंग कबी आहे, प्रैक्टिस कबी आहे। रुगो पोइ दफ़े प्रैक्टिस न थी, माना इन जी इम्प्लीमेंटेशन लाइ इन दफ़े फ़क़ति हिकिड़ी शइ कनि त अवेयरनेस, ऐं जेके बि इन्हनि वटि ॾिनल आहे प्रोग्राम प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट जे तहत, उहे डिस्ट्रिक्ट लेवल ऐं तालुके लेवल ते ख़ासि तौर ते जेके असांजा इफेक्टेड आहिनि उन्हनि खे कंहिं लिहाज़ सां प्रैक्टिस कराए छॾनि इम्प्लीमेंटेशन लाइ, त अधु खां वधीक असांजो नुक़सानु बची पवंदो। बाक़ी रहियो सुवाल हुकूमत जो, त हुकूमत ज़ाहिर आहे इन जो ज़िमो आहे, ऐं असांजे कॉन्स्टिट्यूशन जे लिहाज़ सां बि आर्टिकल 38 थो चवे त जेके हर लिहाज़ सां वेलफेयर आहे हुकूमत खे उन्हनि खे ॾिसणो आहे, ऐं उन्हनि जो पंहिंजो नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान। पर इन दफ़े असुल हुकूमत खे जेका प्रॉब्लम ईंदी हिकिड़ी सियासी अफ़रा तफ़री जी, त इन्हनि वटि पैसा ॾोकड़ खज़ाने में पोएं दफ़े खां जे मुक़ाबले में इन दफ़े घटि आहिनि, त उन लिहाज़ सां पंहिंजी तयारी कनि त उनखे बि मुंहुं ॾियनि, ऐं अॻुवाट जेका शइ असां वटि आहे उनखे ॾिसी माण्हू पंहिंजे हिफ़ाज़ती जेको सिलसिलो आहे उनखे पहिरियां खां वठी प्रैक्टिस करे वठे। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। नसीम अहमद साहब, अवां छा चवंदव सर, फूड इनसिक्योरिटी खे कीअं मुंहुं ॾिजे ऐं आम माण्हू जेको आहे उहो ग़िज़ाई जी खोट खां कीअं बचे, मतिलबु कहिड़ा बंदोबस्त करणु खपनि माण्हुनि खे? नसीम साहब माइक अनम्यूट करियो प्लीज़ सर। जी मेहताब, आम माण्हुनि खे ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾियण लाइ जेका तयारी करणु घुरिजे उन मां सभ खां अहम तयारी आहे त बुख ते रहणु सिखी वठनि। इन खां वॾी तयारी बि मूंखे कोन थी सुझे मां हुननि खे ॾस ॾियां। ॿी ॻाल्हि ध्यान में रखो त फूड इनसिक्योरिटी रुगो जेको दाणा आहिनि या अन्न आहे उनजे उपाइण सां ख़तमु नथी थिए। मिसाल कणिक हिन भेरे ठीकु थी, तमामु सुठी थी आहे में कणिक, हिन में कोई शक कोन्हे, पर फूड इनसिक्योरिटी में सॼी दुनिया में इन शइ ते डिबेट आहे त फूड इनसिक्योरिटी जो सभ खां वॾो चैलेंज मार्केट मैनिपुलेशन आहे, जेका गवर्नेंस आहे। मार्केट खे केरु मैनिपुलेट करे थो? किथे किथे त मार्केट सां हथ चुरांद कंदड़ दुनिया एॾियूं ताक़तवर आहिनि जो हुकूमतूं उन्हनि जे आरो बेवस आहिनि।
घणे भाङे त हुकूमतूं उन जो हिसो हूंदियूं आहिनि, उहे पाण उन मैनिपुलेशन जो हिसो थींदियूं आहिनि, छो त उते ई अंदरि वेठल माण्हू उन जा सभ खां वॾा बेनिफिशियरी हूंदा। सो जिते तव्हां वटि कणिक सुठी थी वई, पर जेकर तव्हांजो कंट्रोल ठीकु कोन्हे त तव्हांजी कणिक हितां प्रोक्योरमेंट कोन थी थिए, ऐं उहा ॼाणी बुझी नथी थिए जो इन विच में तव्हां स्पेस छॾियो आहे ॼाणी बुझी त इहे जेके कणिक जा ज़ख़ीरो कंदड़ ऐं स्मगलिंग कंदड़ ॿ जेके भलारा नेक इंसान आहिनि, जेके हिन रियासत मदीना में अंदरि नेकी वारा ॿ अहम कम कंदा आहिनि। अन्न जा दाणा ज़ख़ीरो कंदा आहिनि, जीअं महांगो खपाइजे, अन्न जा दाणा ॿाहिरि मोकिलींदा आहिनि। अगरि पाड़ेसी मुल्क जे ग़रीबनि जो बि त तव्हां ते हक़ आहे न, पंहिंजा ग़रीब त मुंहुं ॾेई वठंदासीं, भला वीचारा अफ़गानिस्तानी केॾां वेंदा। ऐं पोइ जॾहिं उतां लंघंदी रस्ते तां त जेके वीचारा तव्हां बीहारिया आहिनि, सॼो सॼो ॾींहुं ड्यूटियूं वेठा कनि, उन्हनि खे ॿ-4 दाणनि जे कुझु त मिलणु घुरिजे न। उहे बि त ग़रीब आहिनि, उहे केॾां वेंदा? भला जिन ग़रीबनि वीचारनि ग़लतीअ सां पंहिंजो अलाह ताला लॻाए दुबई में 2-4 प्रॉपर्टियूं वरितियूं, वीचारनि खे कॾहिं कॾहिं उते वञिणो हूंदो आहे, रहणो हूंदो आहे, उते मिस्किन माण्हू वञी रहनि, खाइनि पीअनि, 2-4 कपिड़नि जा वॻा पंहिंजे ॿारनि लाइ वठंदा, उन्हनि ग़रीबनि जो केरु सोचींदो? तंहिंजे करे इहो कमु ज़रूरी आहे, उहो ज़रूरु थींदो। इहा फूड इनसिक्योरिटी जो काज़ आहे। मां 2 ॾींहं अॻु हिकिड़े सेमिनार में कुझु माण्हुनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी, पाकिस्तानी आहिनि, अफ़गानिस्तान में हुननि जी ड्यूटी आहे जी, मुख़्तलिफ़ UN जे प्रोजेक्ट्स ते कमु था कनि, उहे ईद जे मोकलुनि में आयल आहे। तव्हां हैरान थी वेंदा, हुननि चयो त काबिल में असांखे कंहिं बि ग्रेन जे सप्लाई जी का बि खोट कान्हे। प्रॉब्लम परचेसिंग पावर जो आहे मसलो, छो त जंग खां पोइ जेका उते गुरबत थी, माण्हुनि वटि एबिलिटी न आहे परचेस करण। इहो फूड इनसिक्योरिटी जो ॿियो डायमेंशन आहे त सिंध जा उहे इलाइक़ा जिते बहितरीन फसुल थिए थो कणिक जो, उहो हारी जेको अन्न उपाए थो, हुनजी परचेसिंग पावर कोन्हे, तंहिंजे करे हू पंहिंजे बचनि खे सही तरह सां अन्न बि नथो खाराए। इहो माना फूड इनसिक्योरिटी जा पासा अहिड़ा घणा आहिनि। सो हिकिड़ो त ॿोॾि में तव्हांजा फसल लुड़ी वञनि, पर उनखां पोइ जेकर को फसल चङो थी पई, जीअं हिन साल कणिक थी पई, त इहा इन ते ख़ुशी हाणे पूरी नथी थिए असांजी, जो असांखे ख़बर आहे त अॻियां इन कणिक सां मैनिपुलेशन कीअं थी रहे। इहो कमु हुकूमतुनि जो आहे, रियासतूं इन लाइ आहिनि त जेकर मार्केटनि ते छॾे ॾियणी आहे दुनिया, रियासत मां हथु कढो, पोइ मार्केट मर्ज़ीअ सां हलनि जीअं हलनि। दुनिया में ओपन मार्केट्स इकोनॉमी जो मतिलबु इहो कतन कोन्हे त बेसिक नीड्स तां स्टेट्स विथड्रा कंदियूं, ईअं कोन थींदो आहे। तव्हां दुनिया जे जिते हींअर इन्फ्लेशन भले पियो, उते तव्हां ॾिसो हुकूमतूं सब्सिडी ॾेई फूड इन्फ्लेशन खे कंट्रोल वेठियूं कनि। असांजो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असांजो फूड इन्फ्लेशन ऑफिशियली 47% ताईं रिपोर्ट थियणु लॻो। ठीकु आहे नसीब अहमद साहब, वॾी महिरबानी मुंहिंजी, थैंक यू सो मच। इनाम भट्टी साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे सर, फूड इनसिक्योरिटी खां बचिजे कीअं, या माण्हू जेके आहिनि उहे ग़िज़ाई जी खोट खे कीअं मुंहुं ॾियनि? नसीर साहब त कुझु तजवीज़ूं ॾिनियूं, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब बि तजवीज़ूं ॾिनियूं, अव्हां छा चवंदव अवाम जे लाइ? अव्हां वटि कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि सर? अवाम त वीचारो ख़ुशि थींदो जंहिं कणिक हिन भेरे फर्स्ट क्लास विझी। तव्हांखे यादि हूंदो तव्हांजे ई प्रोग्राम में माज़रत आहे, सेक्रेटरी ज़राअत साहब जेको आहे ॿुधायो त हुननि जे एस्टिमेट खां मथे कणिक लथी आहे। बिल्कुलु, पर हींअर ताईं कणिक सरकार एतिरी परचेज न कई आहे जेतिरी प्राइवेट पार्टियुनि परचेज करे उहा पंहिंजी ज़ख़ीरा आंदोज़ी करण सां गॾोगॾु हुनखे सिंध खां ऐं मुल्क खां ॿाहिरि निकाल करण बि शुरू करे ॾिनो आहे। उहो सदाईं जी जीअं सूरत हाल हूंदी आहे उहा त आहे ई आहे। ऐं तव्हां ॾिसिजो त इहो जीअं ई 2-3 महीना अॻिते हलंदा त पोइ तव्हां वटि शॉर्टेज कीअं थी थिए। फूड इनसिक्योरिटी जी ज़िम्मेवारी उहा बुनियादी तौर ते त गवर्नमेंट जी आहे। सरकार खे इन्हनि सभिनी शयुनि ते कंट्रोल करिणो आहे, पर छाकाणि त हिते सरकार अवाम जे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ करण जे बजाए उहो पंहिंजे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ करण जे लाइ इक़्तिदार में ईंदी आहे, तंहिंजे करे उन्हनि खे पंहिंजा उहे मुफ़ाद अज़ीज़ आहिनि। ऐं वरी जेके उहे इदारा जेके उन सरकार जे अहिड़नि ग़लति कमनि ते का नज़रदारी कनि त उन्हनि खे बि पंहिंजी नौकिरी करणी आहे, उन्हनि खे बि पंहिंजो ॿार बचा आहिनि। जीअं नसीर ॿुधायो त पोइ उन्हनि जो बि मुस्तक़बिल उन्हनि खे पंहिंजो इनसिक्योरिटी जेका आहे उनखे सिक्योर करिणो आहे। पर जेका फूड इनसिक्योरिटी फॉर पब्लिक आहे, जेका आम आवाम जे लाइ आहे, उनजे लाइ हुकूमत कुझु बि न करे सघंदी। तंहिंजे करे आम माण्हुनि खे इहो सोचणु घुरिजे त हू पंहिंजे खाद खुराक जे शयुनि जे ज़ख़ीरा आंदोज़ी करण सां गॾोगॾु पंहिंजे लाइ पंहिंजी कुझु इनकम एतिरी बचाए रखनि जो जॾहिं शॉर्टेज में उन्हनि जी किल्लत में अघ में वाध थिए त उन्हनि जी सघ एतिरी हुजे जो ख़रीद करे सघनि। छाकाणि त जीअं तव्हां ॾिसंदो हू हितां जीअं जीअं जेका शइ निकिरंदी ॿाहिरि मुल्क वेंदी, शॉर्टेज थींदी त पोइ वरी हिते क़ीमत वधंदी वेंदी। ऐं वरी क़ीमत वधंदी कीअं? उहा साॻी जेका हिते ई रखियल कणिक हूंदी उनखे कंहिं न कंहिं रस्ते सां घुमाए फिराए वापसि वठी ईंदा
ऐं चवंदा त ही हाणे ॿाहिरां घुराई आहे हुन ते एतिरा पैसा लॻनि था, जंहिंमें सरकार सब्सिडी बि ॾिए ऐं हुन खां पोइ अवाम बि हुन ते थोरा पैसा वधीक भरे। त हिन मुल्क जे अंदरि गवर्नेंस नाले त का शइ रही कोन्हे। माज़े में थींदो रहियो आहे न सर, इनाम साहब माफ़ कजो इंटरप्ट कयां, माज़े में थींदो रहियो आहे न, सस्ते अघ ते कणिक विकिरो करे ॿाहिरनि मुल्कनि खे ॾेई वरी महांगे अघ ते असां ख़रीद कंदा रहिया आहियूं। हुकूमत असांजी एतिरी अक़लमंद आहे न सर। बिल्कुलु न, हुकूमत शायदि ओॾी महिल ॿुधाईंदी आहे त असां हेतिरी इज़ाफ़ी कणिक पैदा कई आहे, जी पोइ परमिशन ॾेई छॾींदा त भले हाणे ॿाहिरि मुल्क मोकिलियो, पोइ ख़बर पइजी वेंदी त सॼी कणिक निकिरी वई ऐं हाणे जेका पाण वटि बची आहे उहा पूरी कोन्हे। पर ॿी जेका शइ थींदी आहे उहा इहा आहे त महताब जेका सरकारी गुदामनि में जेका कणिक ख़रीद करे रखी वेंदी आहे उनजो मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त को 20-30% उनजो कंहिं न कंहिं तरीक़े सां फुरबुर थी थो वञे। तव्हां अंगनि अखरनि में पैसा बि भरियो था ऐं लखे टन जेको आहे सो कणिक उहा प्रोक्यूर बि कयो था, पर जॾहिं उहा गुदाम मां निकिरे थी त उनजी अधु उॾोही खाधल हूंदी आहे, अधु में मिटी पियल हूंदी आहे, अधु चोरी थी वेंदी आहे। नतीजे में बाक़ी जेका बचंदी आहे पोइ तव्हां रड़ियूं कंदा आहिनि त हाणे उहा जेका आहे खोट पैदा थी आहे। त इहे सभु मामला जेके आहिनि उहे उन गवर्नेंस जो हिसो आहिनि जेका अलाह जी महिरबानी सां पीपुल्स पार्टी जी त ख़ैर सां को आहे ई कोन जो उन्हनि खे को इन शइ ते हुजे त असांखे को इन्हनि शयुनि ते बि करिणो आहे अमल दख़ल, पर हुननि जो सॼो इन ते आहे त इन सॼे मां बि कमाइणो कीअं आहे। तंहिंजे करे ज़राअत खातो कणिक पैदा करण जे लाइ वसीला इस्तेमालु करे कणिक वधीक पैदा कंदो ऐं फूड डिपार्टमेंट जेको आहे उहो वरी उनखे वधि खां वधि उन मां उॾोही लॻाइण जे लाइ, मिटी भरण जे लाइ पंहिंजा फुल एफर्ट्स जेके आहिनि उहे इस्तेमालु कंदो त जीअं जेतिरो वधीक थी सघे उन मां कमाए सघनि। जी महताब। जी प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, वॾी महिरबानी सर अवांजी। नसीब अहमद साहब, अवांजी वॾी महिरबानी। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। कोशिशि कई त मौसमियात खाते जा जेके चीफ मेट्रोलॉजिस्ट आहिनि सरदार सरफराज़, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी सघी ऐं कुझु मौसमियात खाते पारां जेकॾहिं अॻकथी कई वई आहे या अलर्ट जारी थियो आहे त उन्हनि खां बि कुझु अपडेट्स वठूं आहे। शुरूआति में जीअं मूं ॿुधायो त माहौलियात वारे खाते जी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान खे बि जॉइन करिणो हुयो, पर हुकूमत ऐं PTI विच में जेके ॻाल्हियूं थियनि पियूं त उहे बिज़ी थी वियूं। उन्हनि एक्सक्यूज़ कयो ऐं PDMA जा डायरेक्टर ऑपरेशन सिंध इमदाद सिद्दीकी साहब बि एन टाइम ते जॉइन न करे सघियो। पर दानिश्वरनि ओपिनियन मेकर्स जेका राय क़ाइमु कई त सिंध हुकूमत पोएं भेरे जेतिरी बरसाति पई ॿोॾ आई उन मां सबक़ु न सिखी सघी आहे, त हाणे हिन दफ़े अवाम खे पंहिंजी मदद पाण तहत इंतज़ाम करणा पवंदा। अवाम खे सम्झणो पवंदो त पोएं दफ़े जेके बंदोबस्तु हुकूमत न करे सघी ऐं जिन मुश्किलातुनि खे उन्हनि मुंहुं ॾिनो उन खां बचण जो बंदोबस्तु उन्हनि खे हाणे अॻुवाट ई पंहिंजो पाण करिणो पवंदो। इन सूरत में ई सिंध जा मारूवाड़ा जेके आहिनि उहे बची सघनि था। बाक़ी हुकूमत बरसाति पवण खां पोइ इजलास करण में पूरी आहे, अॻुवाट का बि तयारी जेका आहे उहा नज़र न पई अचे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।